to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. अफगानिस्तान में अशरफ गनी हुकूमत ख़त्म थियण सां भारत खे शिकस्त मिली। अफगानिस्तान में मौजूद भारतीय कॉन्सुलेट्स पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल थी रहा हुआ। हाणे तालिबान गारंटी ॾिनी आहे त अफगानिस्तान जी सरज़मीन ॿियनि मुल्कनि ख़िलाफ़ इस्तेमाल न थींदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त दुनिया जी का बि ताक़त सीपैक में रॾक नथी बणिजी सघे। सीपैक ते कमु कंदड़ चीनी शहरनि जी सिक्योरिटी वधाई वेंदी। अफ़गान तालिबान ऐं पंजशेर जे अॻवाननि में ॻाल्हियुनि जो ॿियों दौरु अॼु थींदो। तालिबान तर्जुमान ज़बीउल्लाह उमीद ज़ाहिर कई आहे त पंजशेर जो मामिलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थी वेंदो, जंग जी ज़रूरत न पवंदी। पाकिस्तान ऐं कलदम तहरीक तालिबान पाकिस्तान विच में ठाह जे लाइ कंहिं बि राब्तो नाहे कयो। जेकॾहिं कंहिं राब्तो कयो त ठाह लाइ किरदारु अदा करण जे लाइ तयारु आहियूं। ख़ातिरी करायूं था त अफ़गानिस्तान जी सरज़मीन कंहिं ॿिए मुल्क ख़िलाफ़ इस्तेमालु न थियणु ॾींदासीं। अमेरिकी सदर जो बाइडन 31 ऑगस्ट ते अमेरिकी फ़ौज जी अफ़गानिस्तान मां वापसी वारे फ़ैसिले ते क़ाइमु। जो बाइडन अफ़गानिस्तान में दाइश जे हमलनि जो ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त अमेरिकी फ़ौज जेतिरो जल्द वापसि थिए ओतिरो बहितर आहे। अफ़गानिस्तान में अमेरिकी फ़ौज मथां दाइश हमला करे सघे थी। G7 मुल्कनि तालिबान खां मुतालबो कयो आहे त 31 ऑगस्ट खां पोइ बि शहरनि खे मुल्क छॾण जो इख़्तियार ॾिनो वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि अमन अमान बाबति अहम इजलास। IG सिंध समेत समूरनि रीजन्स जा DIG शरीक। अमन अमान ऐं ड्रग माफ़ियाज़ ख़िलाफ़ कार्रवाइनि ते ब्रीफिंग। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां पुलिस खे अफ़गान सूरतहाल खे नज़र में रखी ज़रूरी क़दम खणण जी हिदायत। मुराद अली शाह चयो आहे त हाणे कंहिंखे बि अमुन ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पुलिस ॾोही वारदातुनि बाबति माहवार रिपोर्ट मीडिया ते जारी करे ड्रग माफ़ियाज़ ख़िलाफ़ क्रैकडाउन तेज़ करे सूबे मां मंशियात जो ख़ात्मो कयो वञे। कराची जा को रूस पे कन कुछ बिरोही उन्हनि जी ज़मीन आहे तक़रीबन 100-150 एकड़ ज़मीन आहे। जीअं असांजी पुलिस पार्टी पहुती त उन्हनि स्टेट फायर असांखे कया। असांखे एॾी मज़ामत करण जी कंडीशन में कोन वियासीं। असां त नॉर्मल वियासीं त भई सिचुएशन ॾिसूं, पर उहो ऑलरेडी पंहिंजी तयारी में वेठा हुआ त भई पुलिस अचे त असां हुन ते स्टेट फायर कंदासीं। हिकिड़ो असां ऑफिसर उहो शहीद थी वियो, ॿियो मुंहिंजो गनमैन हुयो अली नवाज़ चन्नड़, उते ॿई शहीद थी। घारो में ज़मीन तां कब्ज़ो छॾाइण जे लाइ पुलिस कार्रवाई दौरान हथियारबंदनि जी फायरिंग। ASI सखी मोहम्मद बख्श बलोच ऐं अहलकार अली नवाज़ शहीद। DSP गुलाम रसूल सियाल ऐं SHO मुमताज़ बिरोही समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। SHO मुमताज़ बिरोही टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सरवर बिरोही जी फ़रियाद ते बाबरा रोड ते ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराइण जे लाइ वियासीं त डॉक्टर नईम पली जो, सुल्तान पली जो ऐं सिकंदर शाह धुर जे हथियारबंदनि पुलिस पार्टी मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। SHO तरफ़ां बिना कंहिं तयारी जे कार्रवाई जो एतिराफ़। सरवर बिरोही ऐं सिकंदर शाह धुर में ज़मीन जी मालिकीअ तां तकरार हलंदड़ आहे। पुलिस सिकंदर शाह धुर जे 2 जवाबदारनि खे बि गिरफ़्तार करे चुकी आहे। शहीद ASI सखी मोहम्मद बख्श बलोच जो तालुक़ मीरपुर साकरो ऐं अहलकार अली नवाज़ चन्नड़ झोल जो रहवासी हो। लाड़कानो जी अदालत नींगर क़तल केस में ॾोह साबित थियण ते 2 पुलिस अहलकारनि खे जनम टीप ऐं 5-5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। 1 साल अॻु ॻोठ अर्ज़ी भुट्टो में पुलिस अहलकारनि जे तशदुद में 13 सालनि जो ग़ुलाम मुस्तफ़ा भुट्टो मारिजी वियो हो। अदालत ॾोह साबित थियण ते 2 पुलिस अहलकारनि कामरान ऐं नादिर भुट्टो खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई। सुप्रीम कोर्ट कर्नल रिटायर इनामुर रहीम जी आज़ादीअ ख़िलाफ़ दिफ़ा वारी वज़ारत जी अपील उकलाए छॾी। वक़्ती चीफ जस्टिस उमर अताब बिंदियाल रिमार्क्स ॾिना त लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले बाद गिरफ़्तार शख़्स खे आज़ादु कयो वियो। इन मरहले ते क़ानूनी नुक़्ते जो फ़ैसिलो छो कयूं? अटॉर्नी जनरल अदालत में चयो त कर्नल रिटायर इनामुर रहीम सां थियल वर्ताउ ते माज़रत कयूं था।
कंबर में नादरा ऑफिस साम्हूं हथियारबंदनि फायरिंग करे अॻूणे काउंसलर सिकंदर गोपांग खे क़तल करे छॾियो। पुलिस मूजिबि मक़तूल वगन रोड ते वॉक करण दौरान हथियारबंदनि जो निशानो बणियो। अॻूणे काउंसलर जे वारसनि तरफ़ां ॾोहारी काली बाम मथां क़तल जो इल्ज़ाम। इलाइक़े वासियुनि मूजिबि वाक़ियो दुकाननि जी मालिकियत तां पेश आयो। कश्मीर में इलाज कराए रिसालदार वेंदड़ मोटरसाइकिल सवार ॻोठाणा हादसे जो शिकार। मांगर फाटक वटि इंडस हाईवे ते अणॼातल गाॾी जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण सबबि मरीज़ वली मोहम्मद गिशकोरी ऐं ज़ाकिर गिशकोरी अजुल जो शिकार थी विया। हिकु ॼणो ज़ख़्मी। भिटशा वेझो ॿ भाइर मुबैना तौर अगवा। क़ौमी शाहराह ते 3 गाॾियुनि में सवार हथियारबंद गुलाम रसूल ऐं सावण खे अगवा करे विया। पुलिस वाक़े खां अणॼाणाई ज़ाहिर करे छॾी। नौजवाननि जे वारिसनि तरफ़ां नोटिस वठण जो मुतालबो। पाकिस्तान में कोरोना वायरस खे वधीक 141 शहरनि दम ॾेई छॾियो। सिंध में सूरत हाल ख़राब। 24 कलाकनि दौरान 86 फोतगियूं रिपोर्ट थियूं। पंजाब में कोरोना केसिस में वाध। लाहौर में मस्बत केसिस जी शरह 10% ताईं पहुची वई। मुल्तान ऐं फैसलाबाद में 6% ऐं पेशावर में 16% रिकॉर्ड। चित्राल में मस्बत केसिस जी शरह 15 ऐं मानसहरा में 14% रही। NCOC मूजिबि सॼे मुल्क में मस्बत केसिस जी शरह 7% रही। नौशहरा में 80% ऑक्सीजन बेड्स ते मरीज़ इलाज हेठि। सवाबी में 75, स्वात में 72 ऐं एबटाबाद में 71% ऑक्सीजन बेड्स इस्तेमाल हेठि आहिनि। कोरोना केसिस में वाध ऐं मरीज़नि जे धड़ाधड़ फौत थियण बावजूदि शहरनि SOPs ते अमल न कयो। हुकूमत स्कूल्स, शॉपिंग मॉल्स, शादी हॉल्स, होटल्स ऐं सयाहत जे शोबे में 30 सेप्टेंबर खां पोइ वैक्सीनेशन जा 2 डोज़ लाज़मी करार ॾेई छॾिया। मुल्क अंदरि ऐं परॾेह सफ़र जे लाइ बि वैक्सीन जा 2 डोज़ लॻाइण लाज़मी करार। लाहौर जे ग्रेटर पार्क में औरत टिकटॉकर सां बदसलूकी वाक़े जी जांच जारी। 104 जवाबदारनि जी सुञाणप फ्रेड छंछर ते कई वेंदी। अदालत जेल इख़्तियारनि खे जवाबदारनि जी सुञाणप फ्रेड जा इंतज़ाम मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो। टिकटॉकर आयशा कैंप जेल में जवाबदारनि जी सुञाणप कंदी। उमरकोट पुलिस 20 महीना अॻु बेदर्दीअ सां क़तल थियल नौजवान शराफत राजपूत जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम। नौजवान जे वारिसनि ऐं उमरकोट एक्शन कमेटी जे सॾ ते शहरनि जी तहरीक शुरू। नौजवान जा कातिल गिरफ़्तार थियण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। ऐं बहराम जी मस्तोई शाख में पाणी खोट ख़िलाफ़ STP जे सॾ ते आबादगारनि जो कंबर शहदाद कोट रोड ते धरणो। ट्रैफिक मुअतल थी वई। आबादगारनि दाहियो आहे त 2 महीननि खां पाणी खोट सबबि ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। नोटिस वठी शाख में पाणी छोड़ कयो वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली डोड। हेडलाइन्स हमारी थियूं। बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।